रियासती जे शहर ॻोठ जलपाणी में बागड़े बिरादरी जा केतिरा ई मासूम ॿारड़ा उरड़ी जे मूज़ी मर्ज़ में वठिजी विया। सिहत खाते जो को बि तहरुक न आहे वरितो। ॻोठ जे हिक ई घर जा भाउ ऐं भेण तनवीर पुट कबीर ऐं वॾेरे धीअ कबीर बागड़ी उरड़ीअ जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुअण सबबि घर अंदरि बिस्तरे ते पियल। हिन सिलसिले में संदसि मां पार्वती बागड़ी ॿुधायो त ॿारड़ा गुज़िरियल 15 ॾींहंनि खां उरड़ीअ में वरितल आहिनि। सरकारी अस्पताल मां दवाऊं न मिलण ते ग़रीबी हाल में पैसनि एवज़ ठारो शाह मां इलाज कराइण ते मजबूर आहियूं। जो त मासूम ॿारनि जी तबियत में सुधारो न अची सघियो आहे। हुननि ॿुधायो त हीअ बीमारी ॿियनि ॿारनि में बि मुब्तला थी सघे थी। जल्द नोटिस वठी डॉक्टरनि जी टीम मोकिले मासूम ॿारनि जो इलाज करे वधीक मर्ज़ फैलजण जो ज़ाब्ते आंदो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।